डॉलर कदर विञाइण लॻो, रुपए जी कदर में वाधि जारी। इंटरबैंक में डॉलर ₹3.12 सस्तो थी वियो। इंटरबैंक में डॉलर ₹229.75 जो थी वियो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ ऑडियो लीक्स मामले ते वफ़ाक़ी काबीना जो हंगामी इजलास सुभाणे कोठाए वरितो। ज़रीन मूजिब इजलास में ऑडियो लीक्स जे मामले ते गौर वीचार कयो वेंदो। इजलास में क़ौमी सलामती वारी कमेटी जे फ़ैसिलनि जी बि तौसीक़ कई वेंदी। एवन भीड़ रेफरेंस में मरियम नवाज़ ऐं कैप्टन रिटायर्ड सफदर जी सज़ा ख़िलाफ़ अपीलनि ते ॿुधणी थी रही आहे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ ऐं संदसि मुड़ुस कैप्टन रिटायर्ड सफदर इस्लामाबाद हाई कोर्ट पहुची विया। नए प्रोसिक्यूटर उस्मान राशिद चीमा ऐं सरदार मुज़फ़र अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट में दलील ॾींदा। मरियम नवाज़ जी पेशी जे लाइ हाई कोर्ट ऐं भरपासे में सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया। वॉशिंगटन में पढ़ी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो अमेरिकी सेनेट जे पढ़ी राब्ता कमेटी जे चेयरमैन रॉबर्ट मेनेंडेस ऐं रैंकिंग मेंबर जेम्स रिच सां धारदार मुलाक़ातूं। बिलावल भुट्टो ज़रदारी ॿिन्ही अख़बारनि खे ॿोॾि जी सूरतहाल ते आगाही ॾिनी। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ॿोॾि सबबि मुल्क में सिंध सूबो वधीक मुतासिर थियो आहे। पढ़ी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ॿिन्ही अख़बारनि खे पाकिस्तान जे दौरे जी दावत ॾिनी। असद मजीद पंहिंजूं ज़िम्मेवारियूं अदा करे रहियो आहे। गैर ज़िम्मेवाराणो कमु इमरान ख़ान कयो। ग़लती इमरान ख़ान करे ऐं सज़ा असद मजीद खे ॾिनी वञे, इहा नाइंसाफ़ी आहे। पढ़ी मामलनि वारे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी वॉशिंगटन में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त अमेरिका सां लाॻापनि जी पंहिंजी तारीख़ आहे। इमरान ख़ान पाकिस्तान जी पढ़ी लाॻापनि खे नुक़सान रुसायो। गुज़िरियल 6 महीननि दौरान पाकिस्तान जे केतिरनि मुल्कनि सां लाॻापनि में बहितरी आई आहे। मौसमियाती तब्दीली वारे मसइले ते सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। मौसमियाती तब्दीली जे मसइलनि ते इतफ़ाक़ न थियो त दुनिया खे नुक़सान पहुचंदो। पाकिस्तान ऐं भारत खे मौसमियाती तब्दीली बाबति गॾिजी कमु करणु घुरिजे। मौसमियाती तब्दीली जो शिकार 10 वॾनि मुल्कनि खे गॾिजी आवाज़ उथारणु पवंदो। ॿोॾि मुतासिरनि लाइ जेतिरो बि कयो वञे नाकाफ़ी हूंदो। हुकूमत ऐं अपोज़िशन खे गॾिजी ॿोॾि मुतासिरनि जी मदद करणु घुरिजे। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां MRD तहरीक दौरान अॼोके ॾींहं ते नवाबशाह जे ॻोठ पुनरजांडियो में शहादत माणींदड़ 16 जियालनि खे भेटा पेश। बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे पैगाम में चयो आहे त हू रजब अली, शेर ठारू गुलाम मुस्तफ़ा ऐं पीर बख़्शांडे ऐं ॿियनि खे सलाम पेश करे थो। जमहूरियत लाइ आवाज़ उथारण ते 16 जियालनि खे शहीद कयो वियो। क़ौम 29 सेप्टेम्बर 1983 वारे साल खे कॾहिं बि न विसारींदी। पीपल्स पार्टी इमरान ख़ान ऐं आज़म ख़ान जी ऑडियो लीक ते आलसी ते जांच जो मुतालबो करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर पीपल्स पार्टी अगवा शेरी रहमान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इमरान ख़ान मुल्की मुफ़ादनि जे तहफ़्फ़ुज़ जो कसम खंयो हो, पर अफ़सोसनाक ॻाल्हि मोल इमरान ख़ान जी न पर वज़ीर-ए-आज़म जी आहे। इमरान ख़ान कूड़ जी बुनियाद ते मुल्क में तक़सीम जी सियासत कई। इमरान ख़ान पंहिंजी सियासत बचाइण लाइ कुझु बि करण लाइ तयारु आहे। साइफ़र सां खेॾण वारे बयानीअ सां इमरान ख़ान खे फ़ाइदो पहुतो हूंदो, पर पाकिस्तान खे नुक़सानु रुसियो आहे। साइफ़र सां खेॾण जो मामलो संगीन आहे, जेको माफ़ी तलाफ़ी सां ख़तमु न थींदो। इमरान ख़ान क़ौमी मुफ़ादनि बदिरां ज़ाती मुफ़ाद खे अवलियत ॾिनी। इमरान ख़ान जो साज़िशी बयानो क़ौम साम्हूं अची चुको आहे। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त अमेरिका सां पाकिस्तान जी सिफ़ाती लाॻापनि ते डिघी तारीख़ आहे। इमरान ख़ान साइफ़र जे मामले ते गैर ज़िम्मेवाराणी हक़ ते अमली इख़्तियार कई। क़ौम ॾिसी वरितो त सियासी बयाने जी शुरूआति किथां थी आहे। कराची में वॾे वज़ीर सैयद मादनी शाह सां सिहत जे आलमी इदारे WHO जी वफ़द जी मुलाक़ात। वफ़द एक्ज़ीक्यूटिव डायरेक्टर माइकल रयान जे अॻवानी में वॾे वज़ीर सां मुलाक़ात कई। सूबाई वज़ीर इसरा पेशो, चीफ सेक्रेटरी सिंध सुहेल राजपूत ऐं ॿिया बि शरीक। वफ़द पारां वॾे वज़ीर खे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जे दौरे बाबति आगाही। WHO पारां ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में पाणी साफ़ करण लाइ किट्स ऐं ॿियो सामान ॾियण जो ऐलान। वॾे वज़ीर मादनी शाह चयो त ॿोॾि सूरतहाल खे 1 महीनो थी वियो आहे। 6 लख माण्हू कैंपनि में आहिनि। सिंध में पहिरियों भेरो एॾी वॾी आबादी मुतासिर थी आहे। ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में साफ़ पाणी जो बंदोबस्त करणो आहे।
सूबाई वज़ीर शर्जील नामेवण पारां इमदादी सरगर्मियुनि ऐं ॿोझ नुक़सान जा अंगख जारी करे छॾिया। इतला जे सूबाई वज़ीर शर्जील नामेवण चयो आहे त केतिरनि इलाइक़नि में ॿोॾ मुतासिर घरनि तरफ़ वापसि वञी रहिया आहिनि। सिंध हुकूमत बिना फ़र्क़ जे समूरनि माण्हुनि जी मदद करे रही आहे। वॾे वज़ीर समेत समूरा नुमाइंदा मुतासिर जी मदद लाइ फील्ड में मौजूदु आहिनि। हुकूमत जो समूरो ध्यानु पाणी निकाल करण ते आहे। सूबाई वज़ीर शर्जील नामेवण मूजिबि सूबे में ॿोॾ सबबि 753 माण्हू फौत ऐं 8423 माण्हू ज़ख़्मी थिया। बरसातुनि दौरान सूबे में 4,31,129 जानवर बि मरी विया। के इलेक्ट्रिक नेपरा में बिजली ₹4 फी पैसा सस्ती करण की दरख़्वास्त ॾेई छॾी। नेपरा चेयरमैन तौसीफ़ एक्स फारूकी कराची वासियुनि लाइ बिजली सस्ती करण की ख़ुशख़बरी ॿुधाईंदे चयो आहे त कराची जे वापेदारनि लाइ बिजली ₹4.87 फी यूनिट सस्ती थींदी। वापेदारनि खे 8 अरब 87 करोड़ रुपए जो रिलीफ मिलंदो। के इलेक्ट्रिक नेशनल ग्रिड मां बिजली ₹13.61 फी यूनिट वठी रही आहे। पंहिंजे बिजली 37 रुपयनि में फी यूनिट ठाहे रहियो आहे त पोइ बिजली कीअं सस्ती थींदी। के इलेक्ट्रिक नेशनल ग्रिड जे मुक़ाबले में 34 रुपया फी यूनिट बिजली महांगी पैदा करे रहियो आहे। नेपरा चेयरमैन हिदायत कई आहे त के इलेक्ट्रिक सस्ती बिजली जी पैदावार लाइ क़दम खणे। रिसालपुर जे असगर खान अकेडमी में हवाई फ़ौज जी 146 पासिंग आउट परेड। चेयरमैन जनरल चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल नदीम रज़ा तक़रीब में शरीक। जनरल नदीम रज़ा चयो आहे त खेसि तक़रीब में शिरकत ते तमामु घणी ख़ुशी थी आहे। कराची पुलिस कैनेडा जाई पाकिस्तानी शहरी ते हमले क़त्ल जो केस दाख़िल करे छॾियो। प्रेडी थाणे ते SHO जी मदीयत में केस दाख़िल कयो पियो। FIR में दहशतगर्दी ऐं क़त्ल जा कलम शामिल कया विया आहिनि। बुज़दिल बलोच सियासतदान ख़ाबी दुर्जी तंज़ीम अवामी वर्कर्स पार्टी जो सरबराह यूसुफ मस्ती खान कैंसर सां झड़ींदे लाॾाणो करे वियो। संदसि जनाज़े नमाज़ अदबील पहिरियों जी नमाज़ खां पोइ कराची में अदा कई वेंदी। सिंध में मलेरिया के केसनि में वाध जारी। वधीक 4,942 नवां केस आहिनि। सिहत खाते की रिपोर्ट मूजिबि मलेरिया जा सभिनी खां वधीक 1,960 हैदराबाद में ज़ाहिर थिया। लाड़कानी में 1,375 केस आहिनि। सिहत खाते मूजिबि मलेरिया जा कराची मां 116, मीरपुरख़ास मां 999, शेख नसीराबाद में 148 केस रिपोर्ट थिया आहिनि। मुल्क में कोरोना विघे वधीक हिकु ॼणो हयाती विञाए वेठो। सिहत जे क़ौमी इदारे NIH जो चवणु आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सॼे मुल्क में 541 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। मुल्क में हाकारी केसनि जी शरह 3.5 रही। NIH मूजिबि कोरोना में वरतल 100 मरीज़नि जी हालत ॻणिजी सघी आहे। ऐं लाड़काने जी शहबाज कॉलोनी में बिजली जो करंट लॻण सबबि नौजवान हयाती विञाए वेठो। 23 वरियनि जे सफ़ीला भुट्टो खे बिजली ठाहिण दौरान करंट लॻो। नौजवान खे चाणक अस्पताल में वियो जिते डॉक्टर संदसि फौत थियण जी तस्दीक करे छॾी।